नाज़रीन, बुलेटिन में अवांखे हिकु अफ़सोसनाक ख़बर ॿुधाईंदा हलूं त दादूअ जी अस्पताल में वियम दौरान औरत जो ॿार फ़ौत थी वियो आहे। सनिया भट्ट जी हालत ख़राब हुजण बावजूदि डॉक्टरनि तरफ़ां ऑपरेशन खां इनकार कयो वियो आहे। औरत जी हालत बदतर थियण ते वारिस सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि, जॾहिं त इस्पताल इंतज़ामिया खेनि धिका ॾेई ॿाहिरि कढी औरत खे खेनि ॿी इस्पताल खणी वञण जो चई मुसलसल कन लाटार करे रही आहे। सनिया भट्ट जे वारसनि एहतजाज कंदे सिहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो ऐं ॿियनि इख़्तियारनि खे तुर्त नोटिस वठी औरत जी जान बचाइण जो मुतालबो कयो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त दादूअ जी अस्पताल में वियम दौरान औरत जो ॿार फ़ौत थी वियो आहे। सनिया भट्ट जी हालत ख़राब हुजण बावजूदि डॉक्टरनि तरफ़ां ऑपरेशन खां इनकार कयो वियो आहे। औरत जी हालत बदतर थियण ते वारिस सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि, जॾहिं त इस्पताल इंतज़ामिया खेनि धिका ॾेई ॿाहिरि कढी औरत खे कंहिं ॿी इस्पताल खणी वञण जो चई मुसलसल कन लाटार करे रही आहे। सनिया भट्ट जे वारसनि एहतजाज कंदे सिहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो ऐं ॿियनि इख़्तियारनि खे तुर्त नोटिस वठी औरत जी जान बचाइण जो मुतालबो कयो आहे।